नाज़रीन सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार मरे साहब ओवर टू यू। कतरी शाही ख़ानदान जे मेंबर शेख अहमद बिन सानी वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई, चवंदो आहे सिंध में असां सीड़पकारी वधायूं था, पाणी ऐं ज़रई शोबे में जेको आहे उन ते वधीक फोकस कयो आहे त उन में सीड़पकारी वधाई वेंदी। पहिरीं त को उनजी हुकूमत में पोज़ीशन आहे या न, हाणे शाही ख़ानदान जो आहे उहो जेकॾहिं अहिड़ो ऐलान थो करे उन सां कुझु कोन्हे को मेंबर आहे सिर्फ़ु शाही ख़ानदान हा न ऐलान करण सां कुझु कोन्हे। जीअं पाण वटि MMC मेंबर इहो ॾको सिलो आहे, ईअं मिड़ेई जीअं चइबो आहे त आयो आहे त हुनखे हुनजी ॻाल्हि करण ऐं हुनखे ॿुधाइण ॾिसण सां तुंहिंजी बाक़ी सिंध में ई ॻाल्हि कई आहे। पहिरीं ॻाल्हि तव्हां पहिरीं ॻाल्हि ॿुधायो जेके सिंध में ज़राअत में आहिनि उन्हनि खे कहिड़ो पटको ॿुधायो आहे, कणिक जा फसल जा कहिड़ा रेट ॼारिया आहिनि, इहो हिते वरी अची पटको ॿधंदो, ज़ाहिर न फ़सुलु कंदो न। तव्हां जी पॉलिसीज़ कहिड़ियूं आहिनि, कमंद जी अञा ताईं पीढ़ाई त शुरू कान थी आहे, पंजाब वारनि शुरू करे छॾी आहे। हींअर कमंद जेको हींअर नवंबर जी एंड हाणे कमंद ग्रो करे करे हाणे पीक ते पहुचंदो, हाणे वरी वापसि थींदो, शुगर कंटेंट ख़ैर डिसंबर में हूंदो पर वेट विञाईंदो। तव्हांखे पाण कहिड़ो ज़राअत खे सही नमूने में ट्रीट कयो आहे जो इहो हिते अची पटको ॿधंदो ऐं कमाईंदो। ज़राअत हुकूमतुनि जी मर्कज़ी हुकूमत हुजे या सूबाई हुकूमत, उन्हनि जी को प्रायोरिटी कान्हे का। ज़राअत वारा जेके अॻु में सुखिया हूंदा हुआ, सिंधीअ में हिकिड़ी चवणी आहे, नीच नौकिरी ऐं उत्तम खेती त आहे पर नीच नौकिरी वधंदड़ वापार, नीच नौकिरी वधंदड़ वापार ऐं उत्तम खेती। उहा उत्तम खेती हाणे वई आहे जहन्नम में। हाणे वधा वापार, हर को वापारी थी वियो आहे। सियासतदान वापारी थी वियो आहे, MNA बि आहे, MPA बि आहे, वापारी बि आहे। सही। पोइ हुते रियल एस्टेट जो बि वापारी आहे, सभिनी चोर पावर हुन वटि आहे, DC बि उहो रखराए, SP बि रखराए। तंहिंजे करे उहो जेको वापारु आहे हींअर आहे मथे, खेती खे या ज़राअत खे हिननि तबाह बर्बाद करे छॾियो। ऐं ज़राअत खे हिननि, मां छा चवां त मूंखे लफ़्ज़ कोन थो मिले त जेको ज़राअत सां ट्रीटमेंट कई आहे सूबाई हुकूमत बि ऐं मर्कज़ी हुकूमत बि। सही। मगर साहब, नेशनल लेबर्स फोर्स जी सर्वे रिपोर्ट आई आहे जंहिंमें ॼाणायो वियो आहे त हिन वक़्तु पाकिस्तान में तक़रीबन बेरोज़गारनि जो अंग 80 लख आहे। मथे ॾिसो न, ॻाल्हि ॿुधो, ही बेरोज़गार उन्हनि खे नथा ॻंढनि जेके ॿाहिराड़नि में वेठा आहिनि। जी हा। जेके हारी आहिनि सिर्फ़ु त ॾिसो न, ॻाल्हि आहे त हारी ख़बर अथव, सही, हारी हिकिड़ी फैमिली में 8 माण्हू आहिनि, 8 माण्हू आहिनि हिकिड़े जोड़े जे पोयां। छो त रोज़गार कोन्हे, तंहिंजे करे बसि सभु गॾियो वधनि, को गुॾ करणी आहे, को छा करिणो आहे, उहे बेरोज़गार चइबा न। तंहिंजे करे 25 करोड़नि मां मां मोहतात अंदाज़ो थो चवां त ॿाहिराड़ी में जेकॾहिं ॿाहिराड़ियूं 5 करोड़ आहिनि त 5 करोड़नि मां घटि में घटि 3 करोड़ त बेरोज़गार आहिनि ई आहिनि। इहे स्टेटिस्टिक्स वेही ऑफिसुनि में था ठाहिनि न। जी हा। अंदरि ग्राउंड रियलिटीज़ खे त ॾिसनि ई कोन था न। सो तंहिंजे करे मुल्क जो माण्हू जॾहिं मुल्क मां तंग थींदो त पोइ उहो वतन सां मोहबत न कंदो। वतन जी मोहबत छो थींदी आहे? वतन जी मोहबत वतन ॾियारींदो आहे। बिल्कुलु। वतन माउ जी ईअं हाणे उनखे बि त निगी माउ खे बि त माउ चवंदा आहियूं न। बिल्कुलु। किथे किथे सॻी माउ बि निगी माउ वांगुरु बिहेव कंदी आहे, पोइ उनखे केरु कोन भाईंदो आहे, केरु कोन वेझो वेंदो आहे। हे ॾाइण वांगुरु सॼो ॾींहुं ॾंडो हथ में खयों वेठी आहे, माउ आहे या? सही। सो तंहिंजे करे वतन बि माउ आहे। वतन दोस्त थियण बि सुठी ॻाल्हि आहे ऐं वतन खे अवाम दोस्त थियण बि सुठी ॻाल्हि आहे। हिते असां वटि वतन अवाम दोस्त कोन्हे। बिल्कुलु। मरे साहब, बरतानिया में सियासी पनाह वठंदड़ में पाकिस्तानी पहिरें नंबर ते आहिनि ऐं बरतानवी मीडिया जो चवणु आहे त गुज़िरियल साल सिर्फ़ु 1 साल में 11,500 जेको आहे पाकिस्तानी सियासी पनाह लाइ अप्लाई कयो आहे। न, उहो मां तव्हांखे ॿुधायां थो न, छो न। हिन मुल्क में तव्हां ॾिसो त अवल त कंहिंखे बि ॻाल्हाइण जो हक़ु न आहे, को बि ॻाल्हाए नथो सघे, का बि ॻाल्हि करे नथो सघे, या त जेल में या रेल में या वरी भॼी वञे वञी सियासी पनाह वठे। इन सां मां नथो सम्झां त को बि मुल्क तरक़ी कंदो आहे। नो, मुल्क तरक़ी कंदो तॾहिं जॾहिं इहे 11,000 इहे चमाट आहे पाकिस्तान जे हुकुमराननि ऐं एलीट क्लास जे ॻल ते चमाट आहे, जंहिंजो ठका इहो थो अचे त 11,000 तव्हांजा पूरे दुनिया खां वधीक तव्हांजा आहिनि। कूड़ ॻाल्हाइण में बि असां वधीक आहियूं, नाइंसाफ़ी करण वारनि में पाकिस्तान वधीक आहे, जहालत में बि वधीक आहे, सिहत जे सहूलियतुनि में बि वधीक आहे, डॉक्टर पर संजय हिसाब सां बि असां हेठि आहियूं, सभु हेठि आहियूं माना। जी हा। ऐं मूंखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे त कहिड़ा हुकुमरान आहिनि जेके वेही सूट बूट पाए वेहनि था, हिननि खे त निंड न अचणु खपे। सही हुकुमरान हुजनि त हिननि खे निंड न अचे, त
त छो असांजो अवाम ज़लील ख़्वार आहे। बिल्कुलु मोरे साहिबु सिंध जी 34 शुगर मिलनि चिमनियूं त ॿारे छॾियूं आहिनि पर पीड़ाई शुरू न कई आहे। कमनि जो अघु बि मुक़ररु न आहे थियो ऐं जंहिं सबबु आबादगार ॿुॾ तरह जो शिकार आहिनि। यार आबादगार मां तव्हांखे ॿुधायो थो वीचारा आबादगार मां इन्हनि जो हिसो रहियो आहियां ऐं 3-4 साल 5 साल मां हिननि जी जिदोजहद जो हिसो रहियो आहियां। एटलीस्ट 2002 खां 2008 ताईं 7 ताईं मां इन में तमामु लीडिंग रोल अदा कयो पिए छो त मां सेक्रेटरी जनरल सिंध शुगर कैन ग्रोवर्स एसोसिएशन जो। उनजे करे असां आबादगारनि वीचारनि खे कुझु से कोन्हे। शुगर मिल वारा जेके आहिनि अॻु में बि एतिरा त मज़बूत कोन हुआ जो उन्हनि खे असां घाटो वराईंदा हुआसीं, पर 2008 खां पोइ जॾहिं खां पीपुल्स पार्टी जी हुकूमत आई आहे उन खां पोइ ताक़तवर थी विया आहिनि, तमामु घणा ताक़तवर थी विया आहिनि। जंहिंमें छो त पीपुल्स पार्टी वारनि जूं पंहिंजूं मिलूं खणियूं आहिनि। अनवर मजीद माना पीपुल्स पार्टी, तो तंहिंजे करे उन जूं एतिरियूं मिलूं आहिनि जो उहो तो डिक्टेट करे टर्म्स, उहो तो ॿुधाए या मिलण वारा डिॼनि था त जेकॾहिं असां NRFI कंदासीं या रेट खोलींदासीं पंहिंजो को या असां मिल हलाईंदासीं त पोइ को न को पुलिस वारो असांखे ॿधी खणी वेंदो। ईअं थियो बि आहे, ठीकु। तंहिंजे करे उहो मटके वेठा आहिनि। हाणे वरी ॿी ॻाल्हि त फ़ाइदो कंहिंखे कोन थो खपे, उन्हनि खे फ़ाइदो बि मिले थो छो त एज़ अ पॉलिसी जेकॾहिं अनवर मजीद ऐं हुनजूं मिलूं रेट घटि मुक़ररु कंदियूं त हीअ बि चवंदा बाबा असांखे ॾियो, न त कमु तव्हांजो वधि में वधि छा फेब्रुअरी न ॾींदो, सड़ी वेंदो, ख़तमु थी वेंदो। सही आबादगार मजबूर थियो वञे कमनि ॾियण ते। इहो सॼो खेल सिंध में ख़ासि तौर ते अनवर मजीद एंड कंपनी जो आहे। सो तंहिंजे करे बाक़ी ॿियनि खे बि छो त ॿिया बेनिफिशरी आहिनि, तंहिंजे करे ॿिया बि मज़े में आहिनि, छो एतिराज़ कनि। सही इन खे मां चवंदुसि इन खे तव्हां फ्री करे छॾियो, फ्री करे छॾियो। हर कंहिंजी मिल हर कंहिंजी मर्ज़ी आहे मिल जी जेको रेट मुक़ररु करे, इहो ख़तमु कयो सॼो ड्रामो। आबादगार जो फ़ाइदो तॾहिं थींदो जॾहिं इहो ड्रामो ख़तमु थींदो। हर को मिल वारो चवंदो ॾिसो न मां तव्हांखे ॿुधायो फ़ाइदा कहिड़ा आहिनि। तव्हांजे कम तमामु बगास निकिरे उन सां उहो बिजली ठाहिनि, माना बिजली जो ख़र्चु न साईं, तव्हां अल्कोहल ठहे। जी यानी ही तरुगो असां जॾहिं वियूं था त बाबा 40 किलो मां 4 किलो 10% ठहे थी खंडु, 4 किलो जी क़ीमत घणी थी, असां ॿियनि खे छॾियूं था बाई प्रोडक्ट्स खे। उनजी अॼु जे हिसाब सां 800 रुपया थी थिए त तव्हां 500-600 रुपया बि रेट नथा मुक़ररु कयो। चलो 500 त कयो, मिलूं त हलायो। सही। सो तंहिंजे करे सॼो कमु ख़राबु आहे। माण्हुनि वीचारा जेके आहिनि न, मां तव्हांखे ॿुधायां जेके हारी आहिनि उन्हनि वीचारनि जा पर कटियल आहिनि गुरबत जे करे। ऐं जेके ज़मींदार आहिनि उहे वरी तव्हांजे वॾेरे खां पुलिस खां डिॼनि था, इंतिज़ाम खां डिॼनि था। तंहिंजे करे हिकिड़ी हद ताईं एहतजाज त कनि था रिकॉर्ड, पर विड़ी नथा सघनि। बिल्कुलु। ऐं हिन जे लाइ जंग खपे, जंग। सही। मगर साहब पासमा जो चवणु आहे त खंड जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो FBR पोर्टल जी बंदिश ऐं हुकूमती डीलरनि जे करे थियो आहे। हुकूमत तरफ़ां मिलंदे परॾे मां घुरायल खंड विकिणण लाइ दॿाउ विधो वियो। बसि ॻाल्हि इहा आहे, मां तव्हांखे ॿुधायां हू हुननि ते त हाणे ही फुटबॉल आहे न, जेको टेनिस बॉल थींदो आहे, हू हुनखे मोकिले हुनखे मोकिले, इहो ईअं कमु पियो हले। ॻाल्हि आहे त सभु इन चोरीअ में सभु शामिल आहिनि। सही। इन ॾांद जा चोर इहे सभु गॾियल आहिनि। इहो मिड़ई पोर्टल ते हणनि था, पोर्टल हिननि ते हणंदो, इहो मिड़ई कमु पियो हलंदो। सही। मगर साहब सिंध हुकूमत ख़ैराती इदारनि ऐं NGOs जी निगरानी जे लाइ कमीशन क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिंजी मंज़ूरी बि ॾिनी वई आहे। सिंध चैरिटी कमीशन जेको आहे उनजो क़याम सिंध चैरिटी कमीशन जो मतिलबु छा आहे? केरु हूंदा हिन में? केरु साध किथां आणींदा जेके हिननि जी समाजी भलाई वारो जेको वज़ीर आहे उहो कमीशन जो? हा, पोइ सभु उहो बि साध आहे, छो त को बि वज़ीर हींअर को अहिड़ो कहिड़ो वज़ीर जेके बि आहिनि सभु ईमानदार आहिनि। जी हा, वज़ीर जेके बि आहिनि वीचारा ईमानदार आहिनि। कंहिं मज़ार आहे जो कुझु टुकियुनि खणी कुझु कोन। हाणे उहो ज़ाहिरान हुन को वज़ीर जेकॾहिं इन्हनि शयुनि जो इंचार्ज थींदो त पोइ थींदी वाह वाह। NGOs वारनि हिकिड़े ज़माने में मेल ट्रीट कयो, सही, पैसा कमाया ऐं बजाए डिलीवर करण जे काफ़ी थियो। हाणे वरी NGOs जे मथां जेके ईंदा उहे चवंदा असांजो सो बि ठहियो, माना अञा कमु घटि थींदो वधंदो कोन। सही। थोरो जीअं लॻी पई आहे, अदा तूं फ़िक्र न कर तूं। हा मुराद साहब वॾी महिरबानी। नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पहुचे थो, मूंखे ॾींदा इजाज़त। अला वाही।